कोटडीजी मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर मोहम्मद रमज़ान हुजण मूजिब बरसात के 3 महीना गुज़रण के बावजूद तहलके कोटडीजी जे तइलीमी इदारो फैज़ हायर सेकेंडरी स्कूल अञा ताईं बरसाती पानी हुअण करे तइलीमी सरगर्मियूं मुअत्तल, शागिर्दनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल। इन तारीख़ी स्कूल में वॾियुनि शख़्सियतुनि तइलीम हासिल कई, जिन में मंज़ूर हुसैन वसाण, नवाब अली वसाण, मुनवर अली वसाण, मोहम्मद अब्बास बलोच ऐं ॿिया वॾा नाला जेके हिन तारीख़ी स्कूल में तइलीम पिराए वॾनि उहिदनि ते फ़ाइज़ आहिनि। पर अफ़सोस सां चवणो थो पवे त हिन तारीख़ी स्कूल बरसाती पाणी में हुअण करे ज़बून हाली जो शिकार थी वियो आहे। उन जी छित जा चापुड़ किरण लॻा, बिल्डिंग जे दीवार में ॾार पइजी वई आहे, पर अफ़सोस कंहिं बि उन जो नोटिस न वरितो। कोटडीजी तहलके जी इंतज़ामिया जी लापरवाही सबबि हिन महिल ताईं स्कूल जी सार न लधी वई। उस्तादनि ऐं शहरियुनि आला अख़्तियारनि खां नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे।